बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अभी ॾिसी प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं है लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जिम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। सो अॼु जेको आहे नाज़रीन असीं सभ खां पहिरीं कोशिशि कंदासीं त डिस्कस करे वठूं जीअं त 6 सितंबर आहे, योम दिफ़ा जो ॾींहुं आहे। असीं हिन ॾींहं ते जेको आहे उन्हनि असांजा जेके दिफ़ा करण वारा यानी पाक आर्मी जो जेके कुर्बानियूं हुयूं ऐं हिन ॾींहं ते जंग जेको आहे पाकिस्तान ऐं इंडिया जे दरमियान जो इख़्तिताम थियो हुयो UN जी सपोर्ट सां। ज़ाहिर आहे उन्हनि जी कुर्बानी खे असीं हिन ॾींहं ते यादि कंदा आहियूं, सलाम पेश कंदा आहियूं। ऐं हिन ई सूरत हाल में असीं ॾिसूं पिया उन ई आर्मी ते जेको आहे कुझु सियासतदान जीअं त इमरान ख़ान साहब काफ़ी अहिड़ा बयान ॾियनि पिया जो उन अस्करी क़यादत में बि हिन वक़्तु कावड़ जेको आहे उहा पखेड़ियल असांखे नज़र अचे पई। सो उन ते बि असीं प्रोग्राम में डिस्कस कंदासीं जमाली साहब खां, उन्हनि जो तजियो वठंदासीं त ही सूरत हाल छा हिन ॾुखे वक़्त में अहिड़े क़िस्म जा बयान अचणु खपनि। ऐं उन खां अलावा असीं जेकॾहिं सिंध में ॿोॾि सबबि मदल जेकी तबाही आहे उन ते ॻाल्हि कयूं त मंछर खे ऑलरेडी 2 कट लॻी चुका आहिनि, पर उन बावजूद बि का वाज़े लाथ असांखे नज़र न पई अचे। ऐं जॾहिं त असीं सखर या गुड्डू बैराज जी ॻाल्हि कयूं लाथ अचणु शुरू थी वई आहे, पर कोटड़ी बैराज में 6 लाख क्यूसिक्स ताईं जेकी पाणी जी चाढ़ आहे उहा थी वई आहे। सो जेका ज़ाहिर आहे मतिलबु हुन में ॾींहं ब ॾींहुं कोटड़ी बैराज में जेकी पाणीअ जो जेको चाढ़ आहे उहा वधंदो पियो वञे। सो इन ते बि असीं ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। ऐं उन खां अलावा पीपल्स पार्टी सां लाॻापियल नाज़रीन जेके अॻवान आहिनि उहे पाण इन शइ जो ख़दशो ज़ाहिर कनि पिया, जीअं PP MP सरदार चांडियो जी मां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी हूंदी त वारे ऐं नसीराबाद खे बि ॿुॾण जो ख़दशो आहे। जॾहिं त काल नादिर मक्सी हिकिड़ो बयानु ॾिनो त पाणी खे जेकॾहिं रस्तो न ॾिनो वियो त शायदि ई ईंदड़ फसल बि तयारु थिए। सो हिन वक़्तु जेको बुनियादी मसइलो आहे उहो इहो आहे त पाणी खे जल्द खां जल्द निकाल कयो वञे, उनखे कढियो वञे ऐं इन ते अहिड़ा बर वक़्तु फ़ैसिला वरिता वञनि त जीअं वधीक नुक़सानु न थिए। सो इन हवाले सां असीं वधीक ॻाल्हि ॿोल्हि करे था वठूं जमाली साहब सां। ऐं ऑब्वियसली सियासत खे बि असीं प्रोग्राम में जेको आहे शामिलु कंदासीं। त हिन ॾुखे वक़्त में असीं ॾिसंदा आहियूं त समूरा सियासतदान असांखे हिक पेज ते नज़र ईंदा आहिनि, चाहे अहिड़ी क़िस्म जी आफ़त दुनिया जे कंहिं बि कुंड में हुजे। त उन ई हवाले सां छा असांजा सियासतदान जेके आहिनि असांजे मुल्क जा सियासतदान उहे हिक पेज ते हिक ॿिए सां गॾु हिकिड़े कॉज़ जे लाइ कमु कनि पिया या न। सो जमाली साहब शुरूआति करे था वठूं जेको हिन वक़्तु बुनियादी मसइलो बणियल आहे। अव्हां चाहियो त शुरू में ई जेको आहे अव्हां 6 सितंबर ते कुझु ॻाल्हाए सघो पिया। उन खां बाद में नाज़रीन असीं जेको आहे PDA में सिंध हुकूमत खां केतिरा पैसा वरिता आहिनि, केतिरो कमु थियो आहे, इहो सभु बि अॼु KTN न्यूज़ हिकु ख़बर हली आहे इन हवाले सां, उनखे बि असीं प्रोग्राम में शामिलु कंदासीं। जी जमाली साहब ॾिसो 6 सितंबर यकीनन असांखे पंहिंजे जेके बि शहीद आहिनि, जेके बि लॉ इन्फोर्समेंट एजेंसियूं आहिनि, ख़ासि तौर ते ज़ाहिर 6 सितंबर असां पाकिस्तान फ़ौज जी जेके ख़िदमात आहिनि उन्हनि खे सलाम पेश करण लाइ मल्हाईंदा आहियूं। ऐं हिन दफ़े GHQ हिकिड़ो सुठो फ़ैसिलो कयो त मुल्क में इन तबाही जी सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे 6 सितंबर जी परेड जेको आहे मुलतवी कई वई। त ज़ाहिर आहे मुल्क जा जॾहिं अवाम सतायल हुजे, ॾुखायल हुजे त उन ॾींहंनि में जशन उहो मुनासिब मैसेज न ॾिए आहे। त मां पाकिस्तान आर्मी जी क़यादत खे बि सलाम पेश कंदुमि त हुननि हिकिड़ो सुठो फ़ैसिलो कयो। ऐं जॾहिं खां पाकिस्तान मरूज़ वजूद में आयो आहे शायदि इहो पहिरियों दफ़ो इन क़िस्म जो फ़ैसिलो थियो आहे। ॿी ॻाल्हि त जेके फ़ौज जो मक़सदु ई आहे जेकी तव्हांजी सरहदुनि जी ज़मानत जंहिंजे हथ में हूंदी आहे, जेके पंहिंजूं शहादतूं ॾींदा आहिनि पर मुल्कनि में रहण वारी जेकी आवाम आहे उनखे तहफ़ुज़ फ़राहम कंदा आहिनि। त मां सम्झां थो पाकिस्तान फ़ौज जो हिकिड़ो वॾे खां वॾो कारनामो आहे त असां हिकु नंढे मुल्क हुजण जे बावजूदि बि पंहिंजे पाड़ेसरी दुश्मन हिकु तमामु वॾे मुल्क सां जंग सटे वेठा हूंदा आहियूं ऐं उनजे बावजूदि असां सुकून सां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में घुमंदा फिरंदा ऐं सुम्हंदा आहियूं। त असांखे ज़ाहिर आहे सॼी पाकिस्तान आर्मी खे सलाम पेश करणु घुरिजे। अॼु ॾींहुं ख़ासि तौर ते जेके शहीद जेके असांखे सुकून जी निंड ॾियारण लाइ पंहिंजूं उन्हनि जानूं क़ुर्बान कयूं त असांखे 100% उन्हनि खे सलाम पेश करणु घुरिजे। हाणे ॿी ॻाल्हि जेकी तव्हां मंछर ढंढ वारी कई आहे त ॾिसो असां पहिरियों बि चयोसीं त हिननि थोरो सो लेट करे छॾियो आहे। ऐं गुड्डू में त इहो ज़ाहिर आहे 6 लाख क्यूसिक पाणी अचिणो ई हुयो। ज़ाहिर आहे जॾहिं सखर मां निकितो आहे त कुझु इलाइक़नि में डिवाइड ज़रूरु थियो हूंदो पर उनजो वेकिरो वॾो आहे ऐं मंछर ऑलरेडी फुल हुई। जेकॾहिं ही मंछर खे कुझु वक़्तु अॻु में ख़ाली करे छॾनि हा त उहो अञा बेस्ट थिए ऐं एतिरे नुक़सान खां शायदि असां बची वञूं हा। पर हिननि बि रिस्क खयूं त शायदि छो जो ज़ाहिर ॾिसो न मंछर जो उहो पाणी आहे पाणी जो जेको वहकिरो आहे उहो तमामु घणो आहे। एतिरे 2 कट लॻाइण सां ज़ाहिर आहे त एॾी स्पीड में पाणी नथो ॾेई सघे न। असांजी मां कल्ह चयो त 2 कट ॿिया लॻंदा
ऐं उमेदु अच्छा, आहे अञा लॻणा त जंहिं वक़्तु असां हिन वक़्तु प्रोग्राम करे रहिया आहियूं, 1 या 2 कट इन्हनि खे ॿिया लॻाइणा हुया मंछर खे ई, त जीअं पाणी जो दबाव, छो जो हाणे कोटली बैराज ते तमामु घणो वधी चुको आहे। दरिया जेको आहे उहो मंछर जो पाणी एक्सेप्ट नथो करे, छो जो ज़ाहिर आहे मंछर हेठि आहे ऐं दरिया मथे आहे, त जॾहिं हू फुल कैपेसिटी में हली रहियो आहे त उहो उनखे न वठंदो। त ॿियो को हल ई कान्हे जो तव्हां हिकु अधु ॿियो कट कंहिं जॻह तां लॻाए ऐं उन पाणी खे जेको आहे उहो नेकाली जो रस्तो ॾियो। त हाणे इहा त ज़ाहिर आहे गवर्नमेंट जी मजबूरी आहे, ऐं ज़ाहिर आहे असां हरूभरू तनक़ीद खां बहितर हूंदो आहे त मजबूरियूं सम्झण में घुरिजनि। ऐं मां सम्झां थो त सिंध हुकूमत ऐं ख़ासि तौर ते वॾे वज़ीर इहो फ़ैसिलो करे जंहिं पंहिंजे ॻोठ खे ॿोड़ाइणु मुनासिबु सम्झो, इहो बेसिकली मैसेज हुयो त ॿिया जेके वॾेरा, जागीरदार, MPA, MNA, सेनेटर, हर माण्हू जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त उनजी कंहिं जॻह तां कट न लॻे ऐं उनजी ज़मीन या उनजो को इलाइक़ो न ॿोड़ियो वञे। पर मां सम्झां थो मुराद अली शाह वॾो रिस्क बि खयों ऐं इहो फ़ैसिलो उन पहिरियों कट जेको आहे उहो अहिड़ी जॻह ते लॻारायो जितां हुनजो बहरहाल हुनजो ॻोठ जेको आहे घणो मुतासिर थी चुको आहे, बल्कि पाणी हेठि अची चुको आहे। हाणे जेको आहे हमेशह इहो ई हूंदो आहे त हर हिते जेको मुतलका वॾेरो उनखे चइजे या जेके मुंतख़िब नुमाइंदा हूंदा आहिनि, उन्हनि जी पंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त कट जेके आहिनि उहे उन्हनि जे इलाइक़नि मां न लॻनि ऐं भले कंहिं ॿिए इलाइक़े मां लॻनि, त हू रुॻो पंहिंजी ज़मीन खे या पंहिंजे जेके बि उनजा वोटर्स हूंदा आहिनि उहो बि उनजो बि राइट आहे। मां त सम्झां थो ज़ाहिर हर माण्हू जेको बि चूंडियल नुमाइंदो हूंदो उहो चाहींदो त उनजे इलाइक़े में घटि खां घटि नुक़सानु थिए न, त ज़ाहिर आहे उनजी बि नियत ते असांखे शक न करणु घुरिजे। पर ॾिसो, असां चवंदा न इहे पॉलिसियूं हुजणु घुरिजनि। जेकॾहिं असांजूं पॉलिसियूं सुठियूं हुजनि ऐं इन क़िस्म जा जेके बि हाणे त ॾिसो न इन क़िस्म जा सीज़न अचनि था न मुस्तक़िल, बदकिस्मती सां 2010 खां पोइ जेकॾहिं सबक़ु हासिलु कयो वञे हा ऐं उहे वकरा उन्हनि खे जेको आहे जेके कुदरती आबी गुज़रगाहूं उन्हनि सां छेड़छाड़ न कई वञे हा त शायदि एॾी वॾी तबाही न अचे हा। पर हाणे बहरहाल तबाही थी चुकी आहे ऐं मज़ीद जेके ठटे सजावल ऐं बदीन इन्हनि खे बचाइण लाइ इहो ज़रूरी आहे त इनखे मंछर खे हिकु ॿी जॻह तां कट लॻायो वेंदो। मुंहिंजी इतला मुताबिक़ त कुझु देरि में या शायदि उते कंहिं मक़ाम ते कट हणी रहिया आहिनि जंहिंसां 100-125 ॻोठ अञा मुतासिर थींदा, जंहिंमें तक़रीबन जेको ॿुधायो आहे। मंछर जी सूरत हाल ते असीं रिपोर्टर खे वरितो आहे ॼाम शुरे मां, असांखे अज़ीम बारेजो साहब जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम अज़ीम साहब। वालेकुम सलाम। अज़ीम साहब, छा सूरत हाल आहे? मंछर खे 2 कट लॻाया विया आहिनि ऐं आसपास जी UCs जी बि असांखे हालत ॿुधाइजो त उहे केतिरे हद ताईं पाणी हेठि आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं अव्हां जे इंफॉर्मेशन मुताबिक़ सिंध हुकूमत में कहिड़नि ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ रहे पियो, ख़ासि करे जेकॾहिं असीं मंछर जी ॻाल्हि कयूं, छा मंछर जे हवाले सां बि को इख़्तिलाफ़ मौजूदु आहे कट हणण जे? जी बिल्कुलु। हिन वक़्तु जेकी मंछर जी सूरत हाल आहे, छा त मंछर खे जेको पहिरियां त कट न ॾिनो पियो वियो, छो त दादू शहर खे ऐं जोई शहर खे जेके बंद ॾिना विया उते पाणीअ जो दबाव हो, मजबूरन 124 फुट जेको मुकमल तौर थी वियो मंछर ढंढ। उन खां पोइ इंतिज़ामिया तरफ़ां मजबूर थी आडी 14 ऐं 15 जेके बागे यूसुफ वटां इन्हनि खे कट हुन जे करे हयो वियो त पाणीअ जो जेको मिक़दार आहे उहो तेज़ी तरफ़ जेको मंछर में दबाव हो बंदनि ते आडी 62 वटे, उन खां पोइ फ़ैसिलो कयो वियो त 14 ऐं 15 ते कट। उतां पाणी सूरत हाल ईअं हुई त जॾहिं उन पाणी निकिरियो पियो त उन बावजूद 3 फुट जेको पाणी वाध थी, जंहिंखां पोइ इंतिज़ामिया मजबूर थी जेको ॿिए ॾींहुं हिकिड़ो फ़ैसिलो कयो त आडी 52 खां असांखे कट हणणो पवंदो। गुज़रियल राति हैवी मशीनरी इन्हनि खे न मिली बंद ते, पोइ 50 खां मथे जेके मज़दूर वठी आया उन कोडुरनि सां जेको आहे आडी 52 खे जेको उतां कटायो, जंहिंखां पोइ तेज़ीअ खां पाणी जेको आहे मुख़्तलिफ़ जेके 5 यूनियन काउंसिल उनमें सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे अबाणे ॻोठ जी जेकी यूनियन काउंसिल वार्ड, उन खां अलावा जाफराबाद, चन्ना, बूबक इहे यूनियन काउंसिल जेके हिन वक़्तु जेको आहे मुतासिर थियनि। पाणीअ जो जेको तव्हां दबाव ॿुधायो त हिन वक़्तु बि मंछर ढंढ ते जेको आहे पाणीअ जो दबाव बरक़रार आहे, छो त होॾां दादू ज़िले जी आवाम जेको आहे सख़्तु कावड़ल हुई त सिंध हुकूमत ताईं उतां जे चूंडियल नुमाइंदनि खे पोइ बाद में जेको आहे इत्तलाफ़ जेके साम्हूं आया दादू ज़िले जा जेके चूंडियल MP MNA UC जो बि ज़िक्र कयो, जाफराबाद, चन्ना, बूबक जेको आहे हिन वक़्तु सुठी सूरत हाल में न आहिनि, पाणी जेको आहे दाख़िल थी चुको आहे,
त छा जेको पाणी दाख़िल जिते जिते थियल आहे, जीअं असीं चलो ख़ैरपुर नाथन शाह जी ॻाल्हि करे वठूं त उते पाणी जेको उते जमा थियल आहे नेकाल न थी सघियो आहे त घर रहण लॻा आहिनि। छा इते बि इहा ई सूरत हाल आहे जेके यूसीस पाणी हेठि आयूं आहिनि हिन वक़्तु ताईं, जंहिंमें बोबक चना शामिलु आहे, त उते रेस्क्यू कयो पियो वञे माण्हुनि जी लॾ पलाण जे हवाले सां बि कुझु ॿुधायो, ऐं छा घर बि जेको आहे रहण लॻा आहिनि, मतिलबु सूरत हाल छा आहे यूसीस में? जी बिल्कुलु, हिन वक़्तु जेकी सूरत हाल इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे। तहलके जूं ही जेके 5 यूसियूं जेके आहिनि उहे मुतासिर थियूं आहिनि, उन में जाफ़राबाद ऐं चन्ना घणो जेको आराज़ी, इहे 3 यूसियूं जेके आहिनि उहे घणियूं मुतासिर थियूं आहिनि। छो त यूनियन काउंसिल बूबक जो जेको शहर उहो मथे टकरीअ ते ठहियल आहे, उन खां अलावा वाड़ शहर में जेको हिन वक़्तु पाणी दाख़िल थियो, इन 3 यूनियन काउंसिल जा जेके घर आहिनि उहे केतिरा ई जेके किरी विया आहिनि। इंतिज़ामिया तरफ़ां उन मंछर ते असां KTN न्यूज़ जी टीम 4 ॾींहं मौजूदु हुई, मगर इंतिज़ामिया असां किथे बि न ॾिठी, उन्हनि खे रेस्क्यू न कयो वियो, उन्हनि खे ट्रांसपोर्ट न ॾिनो वियो, उन्हनि खे उतां जी ॿेड़ी न ॾिनी वई। उन बावजूदि बि जॾहिं सिंध जो वॾो वज़ीर कट लॻाइण खां पोइ उन इलाइक़नि जो दौरो कयो, उन इंतिज़ामिया खे हिदायतूं कयूं त रेस्क्यू ॾिनी वञे, उन्हनि खे ट्रांसपोर्ट ॾिनो वञे, टेंट सिटियूं क़ाइमु कयूं वञनि। हिन वक़्तु उन्हनि यूसीस में माण्हू मौजूदु आहिनि जेके सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि, जीअं मां ॿुधायो त जाफ़राबाद ऐं चन्ना, त उते माण्हू मौजूदु आहिनि या बाक़ाइदा जेको आहे बिल्कुलु ई ख़ाली लॻियूं पियूं आहिनि? जी बिल्कुलु, हिन वक़्तु कुझु माण्हू जेके आहिनि जंहिंजा घर मथे आहिनि उहे उन्हनि घरनि में मौजूदु आहिनि, छो त जॾहिं बि बरसातियूं या अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि त पोइ चोरी चकारियुनि जा जेके वाक़िया आहिनि उहे मामूल थी वेंदा आहिनि। उन खां पोइ जेके मथां माण्हू घर आहिनि उते घरनि में मौजूदु आहिनि, जेके हेठियां वारा जेके आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत जेके आहिनि कुझु अज़ीज़नि ते निकिरी विया आहिनि, त कुझु सेवण में जेको वेठा आहिनि। हिन वक़्तु ताईं जेके सिंध हुकूमत गुज़िरियल ॾींहुं जेको सिंध जो वॾो वज़ीर सेवण पहुतल हो, त उन ॻाल्हि कई त हिकिड़ी भान सईदाबाद ऐं हिकिड़ी सेवण शहर में जेको आहे असां टेंट सिटी क़ाइमु कंदासीं, उन्हनि में उन्हनि माण्हुनि खे राईंदासीं। अलबत्ता सिंध हुकूमत त हिदायतूं करे थी, मगर 4 ॾींहं तव्हांखे इंतिज़ामिया नज़र न आई, जेके माण्हू उते रहियल आहिनि उन्हनि ताईं को इमदाद जो सामान पहुतो? को ख़ैर तव्हां त पहिरियों ई चयो त रेस्क्यू बि न कयो वियो, पर जेके माण्हू उते आहिनि हिन वक़्तु ताईं जंहिंजा ज़ाहिर आहे उन्हनि खे का जॻह न हूंदी मुंतक़िल थियण जे लाइ, त उन्हनि ताईं को इमदादी सामान पहुतो इंतिज़ामिया पारां? पर तव्हां चयो त इंतिज़ामिया हुई कोन, तव्हांखे 4 ॾींहंनि खां वठी नज़र ई न आई। जी बिल्कुलु, इंतिज़ामिया त असांखे किथे बि ॾिसण में न आई। उन खां अलावा पहिरियां हिन मंछर जो जेको पाणी अवटाप पे थियो त उन में 2 यूनियन काउंसिलूं जेके सेवण जूं, बाजारा जेकी सैयद अब्दुल्ला शाह जे मरहूम जेको सिंध जो वॾो वज़ीर, उन जो वालिद जो जनम भूमि जो उते जो इलाइक़ो हो, उन खां अलावा टांगारा, उहो मुकमल तौर ते जेके आहिनि उहे पाणी में बुॾियल आहिनि, उन ते रेस्क्यू न कयूं। हिन इलाइक़े में बि जेको असांखे किथे ठीकु आहे अज़ीम साहब, तव्हांजो पॉइंट अची वियो ऐं महिरबानी तव्हां असांखे जेको आहे मुकमल तफ़सील ॾिना। जमाली साहब, ही सूरत हाल असांखे ॿुधाए रहिया त 4 ॾींहंनि खां KTN न्यूज़ टीम मुसलसिल जेको आहे मंछर ढंढ जी सूरत हाल हवाले सां कवरेज मुहैया करे पई, पर उन्हनि खे इंतिज़ामिया नज़र न आई आहे। जेके माण्हू उते आहिनि रिलीफ जो सामान बि ख़ासि उन्हनि ताईं न पहुतो आहे, ऐं जेके जिन माण्हू लॾ पलाण कनि पिया उन्हनि खे बि जेको आहे सही सां रेस्क्यू न कयो वियो, या का हेल्प न ॾिनी वई ट्रांसपोर्ट जे हवाले सां, या बोट्स फराम न कयूं वयूं। ॾिसो, ज़ाहिर आहे त इहा त हुकूमत जी ऐं ज़िले इंतिज़ामिया जो फ़र्ज़ु हुयो त जॾहिं कट लॻनि पिया, छो जो पहिरियों त ही उमेद ते हुया त शायदि पाणी निकिरी वेंदो ऐं कट लॻाइण जी ज़रूरत न पवंदी। हाणे इहो मसइलो हूंदो आहे तयारी जो, त हुकूमत खे ऐं ख़ासि तौर ते ॾिसो हुकूमत खे बि असां एॾो कसूरवार न सम्झे। बेसिकली जेकी ज़िले इंतिज़ामिया हूंदी आहे न, हे उन जो कमु हूंदो आहे त हू पहिरियों खां प्लान ABC ठाहे रखंदा आहिनि, त जेकॾहिं ही कट न लॻा त पोइ त को इशू कान थिए हा, पर जेकॾहिं लॻाइणा पवनि त उनजी तयारी पहिरियों खां थींदी आहे। मां सम्झां थो त उन डिस्ट्रिक्ट जे जेकी बि ज़िले इंतिज़ामिया आहे उनजे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन खणणु घुरिजे, त छो न हुन इन क़िस्म जा उपाउ वरितल हुआ त जेकॾहिं हीअ सूरत हाल अची वञे त उन खां पोइ सेकेंड फेज़ में सभ खां पहिरियों आवाम जे जान ऐं माल खे कीअं असां महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करे छॾियूं, ऐं इहो हिन कट लॻण खां अॻु में थियणु घुरिजे हा। ॾिसो, इहा ई हूंदी आहे त जेकॾहिं बहितर मैनेजमेंट रखंदड़ बहितर ऑफिसर्स उते तैनात हुजनि हा, त मां सम्झां थो त उहा प्लानिंग उहो सुठे अंदाज़ में करे सघंदा। ऑलरेडी सितंबर में बि इहो सभु कुझु प्रिडिक्ट थी चुको आहे त अञा सितंबर में बरसातूं अचण वारियूं आहिनि, त हाणे छा प्लानिंग थींदी? पहिरियों ई हर शइ प्रिडिक्ट त थियल हुई। महकमा मौसमियात तव्हांखे ॿुधाए रहियो हुयो, न सिर्फ़ु महकमा मौसमियात बल्कि आलमी इदारा तव्हांखे ॿुधाए रहिया त हिन दफ़े बारिश वधीक थींदी, पर उन खां पोइ बि हिननि चयो त ही तवक़ो खां वधीक थी वई, त मींहुं जेको आहे तव्हांजी तवक़ो जे मुताबिक़ ॾिसो अञा वर्स्ट सिचुएशन थी वेंदी। ज़ाहिर आहे इन में त कोई शक न आहे त जेकॾहिं जेकी हाणे वरी अॻकथी कई वई आहे, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इहा थी वरी त ज़ाहिर आहे त डैमेज अञा वधंदा।
ऐं तव्हांखे का तयारी हींअर नज़र अचे पई त जमाली साहब अवां जे का ख़बर अवां वटि आहे त उन हवाले सां ॾिसो, कुझु हुकूमत कदम ज़ाहिर वग़ैरह आहे, वठे पई या इंतिज़ामिया वटि को अहिड़े ॾिसो, कॉन्फिडेंस में उन्हनि सिंध खे वरितो वियो हुकूमत आहे वटि एतिरी कैपेसिटी कान्हे, एतिरा वसीला ई कान्हनि जो असां बार बार उन्हनि जे लाइ चऊं। हाणे ज़ाहिर आहे फेडरल गवर्नमेंट खे, फ़ौज खे ऐं मुख़्तलिफ़ जेके मालियाती इदारा आहिनि उन्हनि खे अॻिते अचिणो पवंदो, छो जो हे त हिकिड़े डिस्ट्रिक्ट खे बि संभालण जेको हूंदो आहे न उहो, छो जो हिकु हिकु डिस्ट्रिक्ट में लखे लखे माण्हू मुतासिर आहिनि न। ॾिसो 2-3 हज़ार ऐं उहा ई ॻाल्हि आहे जमाली साहब, जिते थोरो सामान पहुचे पियो ॿिया जेके आहिनि उन्हनि खे मिले न पियो, तॾहिं फ्रस्ट्रेशन क्रिएट पई थिए, माण्हू रोडनि ते निकिरी अचनि पिया। कुझु दोस्तनि ॿुधायो त 100 जी तइदाद में ट्रक जेके आहिनि उहे नौशरो फिरोज़ वारे जेको रोड आहे शायदि उते बि पाणी अची वियो आहे, जी पहुची बि न पिया सघनि, किथे किथे त इमदादी सामान न पियो सघनि। कुझु लाड़काणे साइड ते वञण वारा आहिनि, कुझु कंहिं ॿी साइड ते वञण वारा आहिनि, पर एक्सेस न हुजण जे करे इहे हिन वक़्तु इहे ॾुखियायूं आहिनि जेके हाणे अवाम खे बि रियलाइज़ करिणो पवंदो त भई हीउ जेको रिलीफ जो सामान आहे, ॾिसो हज़ारनि जी तादाद में माण्हू हुजनि त उन्हनि खे रेस्क्यू करणु एॾो वॾो इशू न हुजे हुकूमत लाइ, पर जिते करोड़ खां मथे माण्हू डिस्टर्ब थियल हुजनि त ज़ाहिर आहे उन्हनि खे पहिरियों त ॾिसो न, उन्हनि खे सभ खां अॻु में हूंदो आहे रेस्क्यू करणु, त उन्हनि खे बहरहाल रेस्क्यू करे महफ़ूज़ मुक़ाम ते मुंतक़िल कजे। वरी उन खां पोइ ज़ाहिर आहे उन्हनि जे लाइ मानी पचाइणु, उन्हनि खे पकल खाधो ॾियणो आहे, तमामु डिफिकल्ट कमु आहे, चवणु तमामु सवलो आहे। ऐं उहो बि जिते एॾा माण्हू लखनि जी तादाद में ऐं हर ज़िले में लखनि जी तादाद में, असां इहो न चऊं त बाबा को हिकिड़ो डिस्ट्रिक्ट हो त संभालणु सवलो थी वञे, ईअं न आहे। हिन वक़्तु हिन दफ़े जेको डैमेज थियो आहे, ज़ाहिर आहे ॾिसो 2010 में हिकिड़ो सैलाब जी हिकिड़ी जॻह हुई जितां हू अची रहियो हो ऐं डिस्टर्बेंस तमामु थी उनजे जेके बि इलाइक़ा हुआ, पर उहो हिकिड़ो सर्कल हो। हिन दफ़े मींहं जे करे, घणे मींहं वसण जे करे तक़रीबन सॼो सिंध जेको आहे मुतासिर थी वियो आहे ऐं हर जॻह ते लखनि जी तादाद में माण्हू मुतासिर थिया आहिनि, त नामुमकिन आहे जो हुकूमत उन्हनि जी मदद करे सघे। बहरहाल पर जेके हुकूमत खे वधि इक़दामात करणु घुरिजनि, मुंहिंजी नज़र में उहे बि नज़र नथा अचनि, घटि में घटि उहे नज़र अचणु घुरिजनि। हिननि जूं जेके टीमूं हुजनि जंहिं जॻह ते राशन ॾेई रहियूं आहिनि या जंहिं जॻह ते आवाम खे रिलीफ मिली रहियो आहे, ही उनखे मुंहिंजे हिसाब सां ॾेखारे कान था सघनि या उते पहुचाए कान सघिया आहिनि। इहो तमामु राइटली पॉइंट आहे। हैदराबाद में टेंट सिटी त क़ाइमु चलो हुननि कयो आहे, नज़र अची वियो आहे उते, पर अॻियां जेके अञा कच्चे जा इलाइक़ा आहिनि, कूड़ ते बि कल बदल ॻाल्हियूं काफ़ी हली रहियूं आहिनि। जीअं कल्ह डॉक्टर कादिर मक्सी जो बि मूं हिकिड़ो बयानु ॿुधो JDC जे हवाले सां, त भई जेकॾहिं ही 500 ट्रक निकिरनि था त पोइ वञनि किथे था। सही ऐं हक़ीक़त इहा ई आहे त जॾहिं मुख़्तलिफ़ जॻहनि ते पहुचाइण जी थी सघे थो, असां चऊं था मतां का एक्सेस न मिली हुजे, छो जो असांखे पाण इहे शिकायतूं ज़रूरु आयूं आहिनि जो काफ़ी जॻहनि ते जॾहिं गाॾियूं वञी रहियूं आहिनि त उहे पहुची न थियूं सघनि उते, छो जो रोड रस्तनि ते बि पाणी अची वियो आहे। त उनजे करे ज़ाहिर आहे जॾहिं तव्हांजो मवासिलात निज़ाम गरम भरम थी वञे त सामान पहुचण में देरि सवेर थींदी हूंदी, तकलीफ़ आहे माण्हुनि खे, उन में को शक जी गुंजाइश न आहे। पर सभ खां अॻु में त आवाम खे इहो सम्झणु घुरिजे त 1.5 करोड़ आवाम खे रिलीफ सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत नथी ॾेई सघे। इहो त सिर्फ़ु असां सिंध जी ॻाल्हि था कयूं न, जेकॾहिं पंजाब ॾिसो, तव्हां वरी KP ॾिसो, हा इहो थींदो स्लो कमु, यानी कि जेकॾहिं हाणे जेके गैर मुल्की इमदाद जो अचण जो सिलसिलो जीअं असां कल्ह चयोसीं त ज़ाहिर आहे ट्रांसपोर्टेशन में को टाइम थो लॻे, त पर इहो स्लो कमु आहे। PDM जी त सॼी जेके बि ऑफिसर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन्स थियणु घुरिजनि। PDM में जेको मूंखे कल्ह ताईं रिपोर्ट आई त उहो जेको राशन बैग ठहाराइनि पिया उनजी क़ीमत 9,000 रुपया आहे। हाणे ज़ुल्म जी इंतिहा आहे, कोरोना जे दौर में बि असां इहे जेके बैग हुया उहे 2500 खां 3,000 रुपए में ठहाराए चुका आहे। असां पाण मुख़्तलिफ़ पंहिंजे बस जे मुताबिक़ हाणे इन खे चइबो आहे लुटमार। इहा जेसिताणी असांजे ज़हननि मां न निकिरंदी, इहा जेको करप्शन जो नासूर जेको आहे असांजे ज़हननि में वेही रहियो आहे त हर शइ में पंहिंजी कमीशन रखनि ऐं हर शइ में असांखे खाइणो ई आहे, इहो ज़ुल्म आहे। हाणे इन PDM जा जेके मुतलका अफ़सर आहिनि इन्हनि खां फौरी तौर ते इन्हनि जो हिसाबु वरितो वञे त इन्हनि केतिरे जो राशन बैग ठहारायो आहे, कहिड़े DC जे ज़रिए कहिड़ी आबादी ताईं तव्हां वाक़ई ॾिनो आहे, छो जो ज़ाहिर आहे दावा वरी था कनि त असां जेको आहे को चए थो 1.25 लख बैग विराए छॾियोसीं, को चए थो 1.5 लख थी वियो, त असांखे ख़बर न आहे, असां त सची ॻाल्हि आहे असां वटि हिन क़िस्म जो को डेटा कान्हे। पर हिननि खां इहो हिसाबु ज़रूरु वरितो वञे त हिननि इहे राशन बैग कंहिंखां ठहाराया, केतिरी जेको आहे मालियत जा ठहाराया ऐं
प्रॉपर SOP जे थ्रू हिननि किथे किथे पहुचाया आहिनि त जीअं हिननि खे हिकु दफ़े इहा नसीहत मिलणु घुरिजे जमाली साहब त एतिरो हेड़े आसानी ॾुखे वक़्त सां में कंहिंसां ज़्यादती पहुचाइनि न बि थियणु कोन था घुरिजे। जेकर या DCs जी ॻाल्हि कयां मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस रही चुको आहे तमामु घणी कोशिशि करणी पवे पई आउं बि जंहिं ॻोठ सां तालुक़ु रखां थी ॾाढी कोशिशि कई उते कल्ह ट्रोलियूं वञी करे 5 टेंट्स पहुतियूं आहिनि जमाली साहब तव्हां सोचो त उते हिकु ॻोठ में जेको आहे केतिरी आबादी हुजे तव्हां त थी ख़ुशकिस्मत आहियो त 5 5 टेंट टेंट्स जेको आहे तव्हांखे ऐं मिली विया मुसलसिल न। 2 हफ़्तनि असां खां जेको आहे बाद में गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां कोशिशि कयूं पिया असांखे टेंट नथा मिलनि त असां माण्हुनि खे वठी उते पुछड़ा आहियूं हिते हिते इहा जेकी माफ़िया आहे कंसिस्टेंट जेको आहे ॾिसो, महिनत असां करणी पहिरियों पई बि बार चयोसीं बार त राब्तो हिते करणो पियो हर चवणो पियो शोबे पोइ जी वञी करे 5 टेंट्स हिकिड़ी वञी करे अहिड़ी माफ़िया सरगर्म थी वेंदी आहे जेका उनखे स्टोर करे छॾींदी आहे ज़ख़ीरा अंदोज़ी करे छॾींदी आहे पोइ वरी क़ीमतूं चढ़ाए ऐं पोइ वरी उनखे सेल कंदा आहिनि त इहो कमु आहे इंतिज़ामिया जो। असल कमु इहो आहे इंतिज़ामिया जो त सख़्ती एतिरी हुजे त जेको रेट जेकॾहिं महीनो अॻु में हुयो हिन डिज़ास्टर खां अॻु में त उन रेट खे वधीक अॻिते न ॾियणो इहो वञे बि हिकु चाहे वॾो उहो मसइलो टेंट आहे। जी सूरत में हुजे मच्छरदानी जी सूरत में हुजे खटूं जेके छो जो ज़ाहिर माण्हू ज़मीन ते फ़िलहालु नथा सुम्ही सघनि हर शइ जो हिननि खाइण पीअण जी शयुनि त अलॻि पर इहे जेके शयूं आहिनि उन्हनि जा बि रेट डबल डबल सही। ट्रिपल ट्रिपल करे छॾिया आहिनि या जेको ट्रांसपोर्टरनि जेको आहे बदमाशी करे ऐं उन्हनि रेट वधाए छॾिया आहिनि माण्हुनि खे मुंतक़िली जे लाइ इहो बि हिकिड़ो ज़ुल्म आहे त इहो कमु हूंदो आहे बेसिकली प्योर जी जमाल साहब वधीक थोरो रिलीफ ऐं रेस्क्यू ते असीं जेको आहे केएन शाह जो रिपोर्टर असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे मसरूर असगर शाह। अस्सलाम वालेकुम मसरूर साहब। मसरूर साहब छा सूरत हाल आहे केएन शाह में? केएन शाह त समूरो ई असांखे बुॾल नज़र अचे पियो उते इहा बि ख़बर साम्हूं आयूं आहिनि ख़बरूं त जेके घर आहिनि उहे हाणे उते छो त पाणी जमा आहे त उहे घर बि ड्रहंदा पिया वञनि मुसलसिल त थोरो हाल अहिवाल ॾिजो त उते माण्हू हिन वक़्तु अञा ताईं बि मौजूदु आहिनि ऐं तक़रीबन अंदाज़नि केतिरा माण्हू जेके ललपराण करे चुका आहिनि ऐं जेके उते मौजूदु आहिनि छा उन्हनि ताईं कोई रिलीफ या उन्हनि खे प्रॉपरली रेस्क्यू कयो वञे पियो या न तफ़सील ॿुधाइजो। वरी महिरबानी जी। 31 अगस्त ते MNB खे ऐं सुत्रे बंद खे पहिरियां 400 फुट जो घारो लॻो जेकी बासरनि जी जो वाटर कोर्स निकितल हो सुप्रियो बंद मां तंहिंखां पोइ MNB खे घारो लॻो MNB खे घारे खां पोइ जेकी आख़िरी दिफ़ाई लाइन ई करपनाथ जी खुदावा हुन में पाणी दाख़िल थियो ऐं खुदावा चंद ई घंटनि में हंधा हंधा टुटी पियो जंहिंखां पोइ पाणी करपनाथनि जा ॾांहुं वधणु लॻो 2 लख खां मथे आबादी हिन वक़्तु 99% बुॾी चुकी आहे। 2010 जो जेकॾहिं कंपेयर कजे उन सूरत हाल खे त जेको विच शहर हो करपनाथनि शाह जो उते जोखिया माला शेख माला काज़ी माला नाथन शाह माला जा जेके रवासी हुआ तक़रीबन 10,000 जी आबादी आहे करपनाथनि शाह जेको 2010 में जो इलाइक़ो न ॿुधो उहो हिन वक़्तु बि न ॿुधंदो ऐं असां उते रही सघंदासीं पर बदकिस्मती सां 99% शहर ॿुधो उहे बि ॿुधी आहे। हिन वक़्तु हज़ारे माण्हू शहर में फाथल आहिनि उन्हनि खे रेस्क्यू करण जे लाइ ज़िले इंतिज़ामिया के बि क़दम कोन खयां आहिनि न ई जेको सो उन्हनि जे लाइ हिन वक़्तु पाणी बचियो आहे पीअण जो पाणी उते ख़तमु थी वियो आहे उते खाइण कीअं मैनेज थिए पियो अवां चओ पिया त वाकई में का बि इंतिज़ामिया जो को माण्हू को जेको आहे राशन जा कुझु बैग्स खाइण पीअण जे लाइ का पकी पकाई मानी तव्हांखे वाकई में नज़र न आई आहे एतिरनि ॾींहंनि में? न पकी पकाई मानी त अलॻि शइ आहे पर उते हिन वक़्तु माण्हू वबाई बीमारियुनि में वठिजी विया आहिनि हाणे उते रुगो माण्हू बाकाइनि था पिया त असांखे महफ़ूज़ हंधनि ना मुंतक़िल कयो छाकाणि जो शहर हिन वक़्तु रहण जहिड़ो न रहियो आहे उते नांग बलाऊं जेके आहिनि उहे निकिरी आयूं उन खां अलावा उते हालात ख़राब थी विया आहिनि उते पाणी पीअण जो कोन बचियो आहे छो जो उते पाणी आहे जो तरफ़ त हिन वक़्तु पाणी पीअण जो उते माण्हुनि वटि मुयसरु कोन्हे को इंतिहाई माण्हू तकलीफ़ जे आलम में आहिनि। अच्छा बीमारियूं पखिड़जंदियूं वञनि पियूं त पोइ उन वाले सां का मेडिकल कैंप काई अहिड़ी मोबाइल हॉस्पिटल उहा बि कोन आहे? बिल्कुलु हिन वक़्तु ताईं शहर असांखे सुठी ख़बर ॾियो उतां जे लाइ मतलब ही त असां ई ॿुधी करे मायूस थियूं पिया त जब वाकई में मतलब कंहिं क़िस्म जो रिलीफ छो त जीअं तव्हां सही पॉइंट आउट कयो त हिन वक़्तु जेको आहे बीमारियूं बि पखिड़जनि पियूं मलेरिया वधे पई गैस्ट्रो जी बीमारियूं थियनि पियूं पाणी साफ़ न आहे त पोइ का मेडिकल कैंप का मोबाइल हॉस्पिटल नज़र न कोन्हे का उते? जी बिल्कुलु मां अर्ज़ु कंदो वञा त हिन वक़्तु ताईं माण्हू बेहारो मददगार आहिनि ईअं फील थो थिए त को ही हमल डंड जी हिकिड़ी पॉइंट हुई जिते पाणी स्टोर पियो थो थिए हिन वक़्तु ताईं जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उहे मुकमल ॿुॾी विया आहिनि छितूं बि घरनि जूं ॿुॾी वियूं आहिनि मथाई वारनि इलाइक़नि में 7 खां 8 फुट पाणी आहे हाणे हिन सूरत हाल में जिते माण्हुनि खे कढनि कोन था पिया त उते फैसिलिटीज़ कहिड़ियूं प्रोवाइड कंदा हिन वक़्तु शहर जो रहियो ई कोन्हे। ठीकु आहे यानी जेका असुल ॻाल्हि आहे उन्हनि खे ज़ाहिर रेस्क्यू कयो वञे ठीकु आहे बहरहाल
तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे। थैंक यू मसरूर साहब, थैंक यू त तव्हां जॉइन कयो ऐं तफ़सील असां ॾिना। जमाली साहब मूंखे त काफ़ी मायूसी थी करे इहो सभु ॿुधी करे। ॻाल्हियूं ॿुधाए पियो त उन्हनि काफ़ी आख़िर में सही ॻाल्हि कई त फैसिलिटी जी त बाद में ॻाल्हि आहे, असां बि रेस्क्यू इहो पिया चऊं त हींअर फैसिलिटी त सोचण खां ॿाहिरि आहे न। हींअर त आहे माण्हुनि खे महफ़ूज़ हदनि ताईं मुंतक़िल करणु सभ खां पहिरियों जेको कमु आहे। हाणे उहो ई जॾहिं इंतिज़ामिया जे वस खां निकितल आहे त बाक़ी फैसिलिटी कीअं थी सघे। मक़सदु इहो ज़ाहिर आहे कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे। हाणे मसइलो इहो ई आहे त जॾहिं हिननि इहो ज़ाहिर आहे हिननि जे दिमाग़ में हूंदो त असांखे मजबूरन कट लॻाइण सघिजे थो। पहिरियों त ज़ाहिर आहे इहो सोचींदा हूंदा न लॻायूं, पर जॾहिं इहो दिमाग़ में हूंदो आहे त इहे फ़ैसिला हिन खां अॻु में थींदा आहिनि त इमीडिएट माण्हुनि खे कीअं रेस्क्यू कजे। वरी बदकिस्मत सां जीअं असांजे पहिरें दोस्त ॿुधायो त जेके फोरू ऐं चोर ऐं धाड़ेल जेके आहिनि उहे बि हिन मौक़े जो फ़ाइदो ॾिसो। हाणे इहा बदकिस्मती ऐं बदनसीबी खां सवाइ हिनखे असां छा था चई सघूं त हिन वक़्त में जॾहिं इन्साननि खे पंहिंजी ज़िंदगी जी फ़िक्र आहे त हू हींअर मजबूर आहिनि रुॻो पंहिंजी हयातनि खे बचाइण जे लाइ। ऐं उन हिकिड़े ॾुखे वक़्त में तव्हां वरी इन क़िस्म जूं बि हरकतूं कयो त बहरहाल क़ाबिल मज़म्मत ऐं शर्मिंदगी जो बाइस आहिनि असां सभिनी जे लाइ। बाक़ी जेकॾहिं हुकूमत उते बहितर इंतज़ाम न कया आहिनि त ज़ाहिर आहे इहो हुकूमत खे जवाबु ॾियणो पवंदो। हमेशह अवाम जेको आहे उहो हिन सूबे में ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत जी बुनियादी ज़िम्मेदारी आहे त न सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट बल्कि तालका ऐं यूनियन जी सतह ताईं बि पाण मॉनिटरिंग करे। छो जो बिलावल भुट्टो काफ़ी एक्टिव नज़र अची रहियो आहे। उनखे घुरिजे त हिननि खां यूनियन ऐं तालके तां अॻु में त हिननि खां ऑफिशियल रिपोर्ट्स घुराइनि त केतिरो जेको आहे तव्हांखे डैमेज थियो आहे आवाम जो बि ॿुधायो, तव्हां केतिरो रेस्क्यू ॾिनो आहे, केतिरो बजट जारी थियो, हर शइ जी हिनजी हिननि खां ऑडिट कराइनि ऐं पंहिंजी हिकिड़ी सीक्रेट टीम ठाहे उन्हनि जंहिं हल्कनि जो डेटा हिननि वटि हुजे वरी उतां जेको आहे उनजी वेरिफिकेशन कराइनि। छो जो हिन मौक़े ते बि ठगी जेको आहे करणु मां सम्झां थो त इहो मुनासिबु अमल न आहे। हिन वक़्तु उहो त तव्हां पंहिंजा खीसा खोले छॾियो, पंहिंजा जेको बि तव्हां वटि आहे ख़ज़ानो रखियल या जमा थियल उनखे बि खोले छॾियो आहे पंहिंजे आवाम जे लाइ। पर बदकिस्मती सां जेके नुमाइंदा मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स जा ॿुधाए रहिया आहिनि इनखे ॿुधी करे असांखे अफ़सोस थियो। छो जो ज़ाहिर असां कराची में वेठा आहियूं, असांखे त उहो जेको डेटा आहे उहो ॾाढो ॾींदा आहिनि त असां हेतिरो रेस्क्यू पिया कयूं, हेतिरो ई कमु हिन डिस्ट्रिक्ट में पिया कयूं, हेतिरो ई कमु कयूं। उनजी बुनियाद ते असां बि पंहिंजो हिकिड़ो ओपिनियन ॾींदा आहियूं। हीउ जेको आहे अॼु त ॿिन्ही रिपोर्टनि जेको असांखे ॿुधायो मां चवां थो इंतिहाई अफ़सोसनाक आहे ऐं दिलि ॾुखोईंदड़ वाक़िया हिन ॿुधाए छॾिया आहिनि। ऐं अलाह करे ग्राउंड रियलिटी जीअं ॿुधाइनि था ईअं न हुजे। मां त चवां थो त छो जो ज़ाहिर आहे असांजी पंहिंजी पर्सनल एक्सेस न आहे जो असां वञी उते एक्यूरेट रिपोर्टिंग करे सघूं। बहरहाल हिन दफ़े त भाई इन में को शक न आहे त माज़ी जी 1,03,000 माण्हुनि खे खेमा जेको आहे उहे जेके आहिनि तमामु एतिरा पहुता आहिनि 1,30,000 ऐं उन खां अलावा 47,000 जेके आहिनि उन माण्हुनि ताईं हिननि राशन पहुचाए सघिया आहिनि। सिर्फ़ु 47,000। हाणे ॾिसो मां उहो ई अर्ज़ु पियो कयां न त 1 लख खेमा, हाणे जिते 1.5 करोड़ माण्हू मुतासिर आहिनि उते 1 लख खेमे जी 1% बि कान थियो। हाणे इहो ई मसइलो आहे जेको माण्हू सम्झनि था न। मूंखे बि इहो ई आहे जेको असांखे बि इन ई क़िस्म जो डेटा मिलियल आहे जेको ज़ाहिर आहे उहो पहुचाइनि था ॿुधाइनि था। पर हाणे 1.5 करोड़ आवाम जेकॾहिं मुतासिर आहे त 1 लख खेमे जी 1% यानी 99% खां वधीक माण्हू अञा मुतासिर आहिनि न। इहो ई मसइलो आहे। 47,000 माण्हू ऐं बजट जेको उन्हनि खे मिलियो 7 अरब 9 करोड़ हिननि जी न उन बजट ते त मूंखे शदीद एतिराज़ आहे त जेकॾहिं उहो बजट सही जॻह ते ख़र्च थो थिए त इहो 7 अरब जी बि का हैसियत न आहे, 50 अरब ॾियणु घुरिजे। पर उनजी इस्तेमालु सही अंदाज़ में थिए, उन ते चेक एंड बैलेंस सुठो रखियलु हुजे। छो जो जेके हिन वक़्तु मूं वटि अॼु इतफ़ाक़नि मूंखे इहो मिलियो त जेके हितां जा मुनाफ़ाख़ोर माण्हू आहिनि उन्हनि सां गॾिजी करे PDM जा कुझु ऑफिसर्स उन्हनि राशन जे बैगनि जूं क़ीमतूं वधाए छॾियूं आहिनि। ऐं जेको रिकॉर्ड में हिननि शो कयो आहे जेकी मूंखे इतला आहे ज़ाहिर आहे कागज़नि ताईं ज़रूरु पंहिंजी एक्सेस हासिलु कंदुसि त 9,000 रुपए जो बैग जेको ॿुधायो वियो अथऊं त इहो ज़ुल्म आहे। एतिरो ज़ुल्म न करणु घुरिजे। PDM जे तमामु ऑफिसरनि खे अलाह जे ख़ौफ़ खां डिॼणु घुरिजे। ऐं अॼु न सुभाणे ॾिसो मां उन्हनि सभिनी ऑफिसरनि खे चवां थो त हुकूमतूं तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि। तव्हां अहिड़ो को कमु न कयो जो सुभाणे जेको आहे उनखे पोइ वरी तव्हां जस्टिफाई न करे सघो। तव्हां हिकु त हिन मुसीबत जे वक़्त में आवाम खे फैसिलिटेट करण जे बजाए जेकॾहिं तव्हां अञा पंहिंजे मफ़ाद जो को कमु कंदा त इहो
आवाम सां बि ज़ुल्म आहे ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जी क़यादत सां बि ज़्यादती आहे जेकी फोकस नहीं चई बिल्कुलु रही आहे हुननि त अगरि आवाम बजट खे प्रोवाइड रिलीफ कयो ॾियो। आहे त इंतिज़ामिया हाणे जो इहो सिंध ज़िम्मेदारी हुकूमत आहे ऐं त पीपल्स सिंसियरली पार्टी ऐं जी क़यादत रिस्पॉन्सिबली कमु करे। गुज़िरियल 20 ॾींहंनि खां सॼे पंहिंजे ख़ासि तौर ते अंदरूनी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वेठा आहिनि ऐं उन चवनि था त बाबा आवाम खे असांखे रिलीफ ॾियणो आहे। सॼी क़यादत जी आउं ॻाल्हि थो कयां, पर जेकॾहिं हिते कुझु ऑफिसर मिली भगत करे ऐं इंतिज़ामी तौर ते उते सादो सामान मुनासिब अंदाज़ में न पहुचाइनि या आवाम खे बहितर रिलीफ न ॾियनि त इहा ज़्यादती आहे। अहिड़नि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन थियणु घुरिजे, छो जो पहिरियों बि तव्हां ॾिठो हूंदो सेवण जे कंहिं गोदाम जी का इतला आई त उते में खेमा बंदि करे रखिया हूं या राशन बंदि करे, इहा ज़्यादती आहे, इहो ज़ुल्म आहे। न करणु घुरिजे ऑफिसरनि खे हिन मौक़े ते घटि में घटि भई माण्हू बचंदा त वरी तव्हां जेको आहे तव्हांजी लुटमार जो बाज़ार जेको तव्हांखे गरम करणो हुजे हीउ मौक़ो अहिड़ो आहे जो तव्हां पंहिंजे दिलनि जा दरवाज़ा बि खोलियो ऐं जेकी हुकूमती सतह ते तव्हांखे वधि खां वधि इमदाद मिली रही आहे उहो प्रॉपर माण्हुनि ताईं पहुचायो, अजर बि हासिलु कयो ऐं पंहिंजी रिप्यूटेशन पंहिंजी क्रेडिबिलिटी खे बि वधायो। त हीउ तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे अलाह साईं त जंहिं बि डिस्ट्रिक्ट में जेके ऑफिसर्स बि आहिनि ऐं सभिनी खां अपील थो कयां त हिन मौक़े ते महिरबानी करे पंहिंजा पर्सनल इंट्रस्ट छॾियो ऐं आवाम ताईं प्रॉपर तरीक़े सां रिलीफ पहुचायो। तमामु ज़रूरी आहे। जमाली साहब, हिन ॾुखी सूरत हाल में सियासतदान जेके आहिनि अव्हांखे हिकु पेज ते नज़र अचनि पिया? ॾिसो, सियासतदाननि में सवाइ जेकॾहिं असां PTI जे सरबराह इमरान ख़ान जी ॻाल्हि कयूं, उन्हनि सिंध जे लाइ 1 अरब रुपयो अनाउंस करे वरितो आहे कराची खे 1100 अरब ॾेई छॾिया हुआ न, उन्हनि पोणा 4 साल अॻु में ऐलान कयो कराची खे 1100 अरब ॾेई छॾींदा, त उहे 1100 अरब जीअं कराची वारनि खे मिलिया आहिनि ऐं 5 अरब जीअं हैदराबाद वारनि खे मिलिया हुआ ऐलान करायल। अहिड़े तरीक़े सां मां सम्झां थो जेको हुन 1 अरब ऐलान कयो आहे उहो बि ईअं थींदो। ॾिसो, हीउ ऐलान त हिन मुंहिंजे ख़्याल में एतिरा कया आहिनि, जेकर असां हिन जे ऐलाननि जी लिस्ट कढूं न त उन सॼे 1 करोड़ जेको आहे उहो नौकरियूं बि ॾेई रहियो, 50 लख घर बि ॾेई रहियो, त उहो त सभु ज़ाहिर मिली विया आहिनि आवाम खे। हाणे हिकु नओं शोशो हिन छॾियो आहे अची 1 अरब जो। असल में हिन जो ज़हनी मसइलो आहे, मां चओ न त हिन खे इहो सम्झ कनि तव्हां जेको विजुअल्स मूं ॾिठा कंहिं जतोई जे घर ते जेको आहे उन या दावत कई आहे, मुबीन जतोई या समथिंग अलाए छा नालो हुउसि। हाणे तव्हांखे उहो लॻे थो त सलाह मुतासिरनि सां मिलणु आयो, सलाह मुतासिरनि जे लाइ ईअं टेंट लॻाए हिननि जी मगरूरियत, हिननि जी ज़हनियत, हिननि जो एटीट्यूड मूंखे त इहो सम्झ में नथो अचे त कुझु माण्हुनि छो आख़िर हिन खे उहो सपोर्ट करे रहिया आहिनि। ज़ाहिर आहे कुझु हल्का 30 सालनि खां उन्हनि बाक़ी सियासतदाननि जो इमेज ख़राब करे छॾियो आहे। न, मां चवां थो त जंहिंमें इमरान ख़ान आयो तव्हांखे फीलिंग थी उन जे जेको असां फुटेज ॾिठियूंसीं त हीअ कंहिं सलाह मुतासिर सां मिलणो आहे, ईअं लॻे पियो कंहिं शादी जी तकरीब आहे ऐं उहो बाक़ाइदा टेंट लॻाए, कुर्सियूं लॻाए, टेबलूं लॻाए, माण्हुनि खे हिकिड़ी डिश मां जेको आहे हिकिड़ो चमचो कढी ॾियनि पिया, शर्म कान पियो अचनि न। हाणे इन क़िस्म जी सलाह मुतासिरनि सां मुलाक़ात कबी आहे, मक़सदु यानी सलाह मुतासिरनि खे पंहिंजे उहो अरब त ईअं ई आहे न, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो 1100 अरब कराची खे मिली विया न, पोणा 4 साल खां पोइ हुकूमत हली वई, मिली विया न कराची खे पोणा 4। उन जे बावजूदि बि कराची वारा माण्हू खे वोट ॾियनि पिया न। हिन अवाम खे इहो ई मसइलो आहे त हिननि सां कूड़ा वाइदा कयो, कूड़ियूं ॻाल्हियूं कयो, हिननि खे सच त वणंदो ई न आहे न। हिननि सां आवाम सां तव्हां जेतिरा कूड़ा वाइदा कयो उन में ख़ुशि थींदा, चवंदा न त हाणे हू बि एॾा वाइदा करे चुको आहे। असल में मां त पाण पुछां थो न क़ौम खां त 1 करोड़ नौकरियूं हिनखे ॾियणियूं, 50 लख हिनखे घर ॾियणा, हुकूमत में वेठो हुयो, 1100 अरब रुपया कराची खे ॾियणा, 5 अरब हैदराबाद खे ॾियणा, छा उन मां हिकु शइ बि थी आहे अॼु ताईं? पर मसइलो इहो आहे न, आवाम जेको आहे उहो जेतिरो उन्हनि खे आसिरो ॾिजे न कंहिंखे, जीअं असांजे जेके कुझु सोशल मीडिया ते माशाल्लाह, छो जो इहा सॼी ही बूस्टिंग कंदा आहिनि जेकी अमेरिका, बर्तानिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली ऐं ॿियनि मुल्कनि मां थी, इंडिया ख़ासि तौर ते उतां जेको आहे बूस्टिंग करे रुॻो पाकिस्तान खे बदनाम करण जो हिकिड़ो गेम करे रहिया आहिनि। बाक़ी PTI जी सॼी क़यादत वटि उन्हनि खे चवण लाइ कुझु कान्हे, मक़सदु पंहिंजो ॿुधाइनि न पोणा 4 साल जी का कारकर्दगी। हिन वक़्तु ॾुखियो वक़्तु आहे, असां नथा चऊं त असां उन्हनि जे इशूज़ ते ॻाल्हायूं, पर हीउ ऐलान ऐं जंहिं तरीक़े सां उहो मिलियो आहे मूंखे पाण अफ़सोस थी रहियो हो त उन्हनि जो जेको तरीक़ेकार हो हिकिड़े टेंट में, हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधायां मूं इहो फील कयो त शायदि कंहिंजी शादी आहे, उन शादी जी कंहिं तकरीब में वियो आहे, जंहिं तरीक़े सां ड्रामो करे उहो जेको आहे हिकिड़ी ट्रे मां हिकिड़ो चमचो अली ज़ैदी ऐं इमरान इस्माइल ऐं इमरान ख़ान भरे ॾिया पब्लिक खे। हाणे इहा मुतासिरनि जी मदद इन तरीक़े सां थींदी आहे। अरे तव्हां वञो त सही मुतासिर इलाइक़नि में,
बिलावल भुट्टे खे हालत तव्हां आहे। ॾिसो, चीफ मिनिस्टर खे ॾिसो, शहबाज शरीफ खे ॾिसो या जी। ॿियनि लीडरनि खे ॾिसो, सही। तव्हांखे फील अचे पियो न त बिल्कुलु, प्रैक्टिकली हिन भले ॾुखे वक़्त में इमदाद सियासतदाननि पहुचे जो थी या हिकु नथी पेस ते पहुचे, हुजणु हिकु अलॻि तमामु ॻाल्हि ज़रूरी आहे। आहे। उन इलाइक़नि में त ठीक, मौजूदु जमाली हुया न, साहब, उन बिल्कुलु। आवाम सां गॾु त मौजूदु हुया टाइम न। जेको आहे जमाली साहब ख़तमु थी चुको आहे। मां दुरुस्त ॻाल्हि कई त हिन ॾुखे सूरत हाल में जेको आहे सियासतदाननि खे हिकु पेज ते हुजणु खपे। आख़िर में मां प्रोग्राम जो एंड इन ख़बर सां करणु चाहींदसि। आई एम सॉरी, मूंखे डिस्ट्रिक्ट यादि न पियो अचे, पर हिकु ज़िले में जिते ॿोॾि मुतासिरनि जूं कैंप्स लॻल आहिनि, उते कुझु नौजवाननि जेको आहे उते ॿारनि जे लाइ हेयर कट जेको आहे कुझु हजम घुराया ऐं उन्हनि जा जेके आहिनि वार ठाराइण जी उन्हनि कोशिशि कई। सो आउं इहा ख़बर अव्हां सां इन जे लाइ शेयर कयां पई त ही ॾुखी सूरत हाल आहे। यकीनन हुकूमत ते बि असीं तंज़ कयूं पिया, इंतिज़ामिया ते बि उन्हनि जी ग़लतियुनि जी निशानदही असीं त कयूं पिया, पर हिन ॾुखी सूरत हाल में तव्हां ऐं मुंहिंजो रोल छा आहे इन ते तव्हां ज़रूरु सोचिजो। ऐं जेकॾहिं तव्हांखे सॉल्यूशन मिली थो वञे त उन ते अमल करे कमु ज़रूरु कजो ऐं मदद ज़रूरु कजो माण्हुनि जी। सो इंशाल्लाह जेको आहे मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो फीडबैक ॾियण न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।